गर्दन जो दरिया। मुझे तरफ का तमाम मुतमिन रहो रहसा। मां तमाम उम्मीद तो रखा था अज का पोइ झेड़े जा सबब तलाश न कंदी। इन ॻाल्हि ते जेकर तो दिलों अमल कयो त कंहिं बि तरफ़ां अगराई कान थी, न त नंढड़ी ॻाल्हि बि अगराई जो सबब बणिजी सघे थी। वरियाम खुदा खे मन ॿीहर मूंसां हिते मिलण न अचिजांइ। ऐं हा, मां तोखे ॿीहर हिन घिटीअ में बि न ॾिसां। सदोरी छो हक़ ॾिनल आई? आख़िर छा ॻाल्हि आहे? मुंहिंजे भाइर मूंखे कारी करे मारण जो प्रोग्राम ठाहियो आहे। जंहिं ॾींहुं तोखे हिन घिटीअ में ॾिठो, सिर्फ़ तोखे न मूंखे बि तोसां गॾु मारे छॾींदा। ये अजायो जूं पबकियूं आहिनि। माण्हू मारींदा, माण्हू मारण को सोली ॻाल्हि आहे छा? छो वरियाम छो? पंहिंजी जान जो अची दुश्मन छो थियो आहीं? मां छा कयां सदोरी, छा कयां? मां जे तरफ़ बि ॾिसां थो मूंखे सिर्फ़ तूं नज़र थी अचे। हाणे तोखां सवा हिकु पल बि मां गुज़ारे नथो सघां। जेकॾहिं हितां निकिरी नथा सघूं त गॾु मरी त सघूं था न। वरियाम जेकॾहिं तुंहिंजो इहो ई ज़िद आहे न त हिते मरण खां बहितर आहे पाण हितां निकिरी हलूं। इन ॾींहं जे त मां इंतज़ार में आहियां। पोइ हीअं कर, मूंखे आराम वारियूं गोरियूं आणे ॾे, जीअं मां हिननि खे खाराए पाण निकिरी हलूं। जीअं हे सॼी राति आराम में हुजनि ऐं पाण खे परे खां परे ताईं भॼण जो मौक़ो मिली वञे। ठीकु आहे सदोरी, मां ॾींहं ॿिनि में तोड़ गोरियूं पहुचाईंदुसि, पर हा पंहिंजी ज़बान तां फिरजा न। ठीकु आहे, मूंखे इंतज़ार रहंदो। तूं वञे था। माई बानू ही मां छा पई ॿुधां? जेको थियो आहे ऐं थींदो उहो ई ॿुधी पई। कल को ॾींहुं आहे, मिठल खे कुअण लाइ तव्हांजे हथनि में काट कुआड़ा हुया ऐं अॼु उन्ही छोरे खे पंहिंजे बगल में विहारण जा सांभा थी रहिया आहिनि। पंहिंजो आहे, रत आहे, ईअं निंधड़ को करे त कोन छॾींदासीं न। तूं त खणी पंहिंजे रत जे रिश्तनि जो भरम रखी पई, पर ये छोरो सॼे ॻोठ में तव्हांजी इज़त खे बदनाम करे चुको आहे। मां तोसां बहस करण नथी चाहियां। जेकॾहिं को कम अथई त ॿुधाए, न त मां वञी आराम कयां। ही जेका ख़बर ॿुधी आहे, मुंहिंजो त पित्तो ई सड़ी वियो आहे। बाक़ी हाणे कहिड़ो कम तोखे ॿुधायां? शाबस तई मस्ताना, आए पाण कोन इल्जाम वरी मूं ते तूं हणी। वाह मस्तानी वाह, सुबुह खां वठी शाम ताईं मूं तुंहिंजो इंतजार कयो। तूं थी चईं त मां कोन आयुसि। मस्ताना मां आई हुयसि, पर तूं उते कोन हुई। मस्तानी तूं कूड़ थी ॻाल्हाए, कूड़ी आई तूं। तो रुगो मूंखे बेवकूफ़ बणायो आहे। तूं मूंखे कूड़ो थो चवीं ऐं मुंहिंजी मोहबत ते शक थो करीं। ठीकु आहे, अॼु खां पोइ मां तोसां कॾहिं बि न ॻाल्हाईंदसि। मूंखे बि ज़रूरत न आहे। मां हाणे पाण वधीक बेवकूफ़ बणजण नथो चाहियां। मूंखे ख़बर ई मस्ताना त तूं मूं ते कॾहिं बि यकीन न कंदे, इन जे करे मां दरगाह ते पंहिंजे अचण जी साबिती छॾे आई आहियां, जेका मुंहिंजी तरफ़ खां तो लाइ आख़िरी निशानी थी। सबूत? निशानी? हा मस्ताना, हींअर जो हींअर दरगाह ते वञ। साईं जी तुरबत जी सेरांदी खां साए कपड़े जी गंढ बदल हूंदी। जेको कपड़ो मूं साईं जी सेरांदी खां रखियो आहे, उन गंढ में छलो बदल हूंदई। उहो तोखे मिले पोइ त तोखे यकीन थींदो न त मां उते आई हुयसि, पर तूं उते मौजूद कोन हुई। मस्तानी, ओ मस्तानी, छा थियो मल्हार? अदा ॻाल्हि न पुछ यार। मस्तानी उते आई हुई
अदा एतिरो तोखे बेवकूफ़ थी बणाए तॾहिं बि तोखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। अदा उहो मूंखे बेवकूफ़ बणाए थी या उहो मूंसां हद खां वधीक प्यार करे थी, इहा हाणे जो हाणे ख़बर पइजी वेंदी। तूं अच मूंसां, अच अदा। काॾे? अदा तूं अच त सही, अच। आलम खान, बाबा मूंखे अवां ते पूरो भरोसो आहे त अग्रही अवां जी तरफ़ां कान थी, पर पोइ बि मूं तव्हांखे हिते इन लाइ घुरायो आहे त इहे सुल्तान ऐं राणा खान वारा अवां जे हिते हुजण सां ख़ुशि न आहिनि, पर पोइ बि मूं उन्हनि खे एतिरो मजबूर कयो आहे जो हुननि जी तरफ़ां का बि अग्रही कान थी। अच्छा बाबा साईं, हुननि जे मथां भरोसो करे सघिजे थो? हू लाइक एतवार न आहे आलम खान, तंहिं करे बाबा थोरो ख़्याल सां रहणो पवंदो अवां खे, ऐं वधि में वधि इहा कोशिशि करणी पवंदी अवां खे त हुननि खे को बहानो हथ न अचे, छो त राणा खान ऐं सुल्तान कावड़ में उन फूकण जी मिस एतिरो त फूकिजी चुका आहिनि जो हाणे फाटण जी इंतिहा ते आहे। तव्हांजी मामूली फिंड त हुनखे फाड़े सघे थी, तंहिं करे बाबा तव्हां वधि में वधि इहा कोशिशि कजो त उन्हनि खे इहा मामूली फिंड बि न लॻे। जेकॾहिं ईअं थियो न आलम खान त उहा आसमान सिर ते खणी छॾींदा, पोइ वाह उन्हनि जे मथां मुंहिंजी का बि हुजत कान थी सघंदी। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र रहो, मां पंहिंजे तरफ़ां को बि अहिड़ो बहानो हुननि खे मुयसर करे न ॾींदुसि जंहिं ते हू वावेला कनि, भले हू मूंखे लाताड़ींदा विरहाइनि, तॾहिं बिड़क ॿाहिरि न कढंदुसि। मूंखे बि अवां मां इहे उमेद आहे, पर हाणे जॾहिं बि अवां जे साम्हूं अचनि त इहो ज़रूरु सोचिजो त शींहुं शिकारी ज़रूरु आहे, पर हुन कॾहिं बि कुएं जो शिकार न आहे। मस्तानी ते पंहिंजी निशानी छॾे वई आहे, अञा तूं मूंखे चईं थो त उहो मूंखे बेवकूफ़ थी बणाए। अदा जॾहिं सुबुह खां वठी शाम ताईं तूं हितो वई, हू कीअं आई कीअं वई ऐं तूं हुनखे न ॾिठो? अदा मूं तोसां कूड़ त मां हिते हुयुसि, जॾहिं तूं हितां निकिरी वएं न त कुझु टाइम खां पोइ हिते फायरिंग जा आवाज़ थिया। हा हा उहे त मूं बि ॿुधा। अदा मूं सम्झो त तो मथां फायर आहे, इन करे मां होॾां निकिरी वियुसि। उते मूंखे ख़बर पई त लाला जे पुठियां गोराम वारा हुआ। जॾहिं गोराम वारा मूंसां मिलिया त हू मूंखे ॻोठ वठी आया। इन विच में हिते मस्तानी आई हुई, मूंखे छा कयो? मुंहिंजी मस्तानी हिते आई हुई ऐं मां हिते कोन हुयुसि। हेफ़ हुजे मलार, हेफ़ हुजे। मिठल गोराम मुंहिंजी ॻिची में पइजी वियो आहे, हुनजो बिलो कुझु करणो पवंदो, न त सुकून सां हू मूंखे घुमण कोन ॾींदो। हा लाला, बुखा पासीरा थी विया आहिनि, हाणे हू तुंहिंजे कट पइजी विया आहिनि। असल उन्हनि जो दुश्मन तूं आहीं, हुननि जी कावड़ मूं मथां सवाई आहे। तूं परेशान न थी, मां हुननि जो बिलो कयां थो। मिठल मां नथो चाहियां त हिक ॿिए जे मथां गोलियूं हलायूं ऐं खून थियनि। मां बि नथो चाहियां त मामूली दुश्मनी तां रत वहायां, पर इहा ॻाल्हि राणा जे दिमाग़ में केरु विहारे? जेसीं ताईं राणा खान हुनजो सिर न खणाईंदो न त हुनखे सुकून कोन ईंदो। लाला न चाहींदे बि मां अॼु राणा जी ओताक ते वञां थो ऐं हुन सां मुंहं साम्हूं ॻाल्हायां थो। जेकॾहिं मुड़ी वियो त ठीकु, न त पोइ कंदासीं हिक हिकाणी। मूं मस्तानीअ ते शक करे तमामु ग़लति कयो, तमामु ग़लति। हाणे न ॼाण उहो कॾहिं नंबर खोलींदी त मां हुन खां माफ़ी वठां।
आग दिल में लगी इश्क जिया, आग दिल में लगी इश्क जिया, बेमज़े थी वही जिंदगिया, बेमज़े थी वही जिंदगिया। आग दिल में लगी इश्क जिया, आग दिल में लगी इश्क जिया, बेमज़े थी वही जिंदगिया, बेमज़े थी वही जिंदगिया। सियाणी तू थी चई तरह अकबर खाने धी जो रिश्तो तू कराईंदी पर मूं तो ॿुधो आहे उनजो रिश्तो थी वियो आहे। कंहिंसां? जाड़ो पंहिंजी भेण खे राज़ी करे चुको आहे। ॾींहं ॿिनि में मिठल ऐं कुंज जो मंगणो थियण वारो अथई। न न इहो वरी कीअं थींदो? इहो रिश्तो थी चुको आहे। इन छोकिरीअ जे रिश्ते लाइ तूं अजायो धिका खाईंदी न वत। कोड़ा जेकॾहिं इहो कमु ईअं मूंखे ॿुधाइण खां बग़ैर थियो आहे न ऐं मूंखे मिठाई नथा खाराइनि त पोइ तूं उन्हनि खे छा थी करे सघी? जॾहिं धुरियूं राज़ी आहिनि उते तुंहिंजी दाल कोन ॻरंदी। कोड़ा मुंहिंजो नालो बस सियाणी विझंदी आहे रथे पके में पाणी। ॾिसां थी त इहे पोतियूं मुकियूं मंगणा कीअं था कनि। हा सही रथे पके में पाणी विझंदी आहे। राणा खान 2 मिनट भी तुम्हें कम आहे। सुबह जो घरों उताक ते निकरी तो वनी अध रात करे मोटी तो को कमकार हुजे त केखे चईजे जेडी माल ॾिस भले घोड़े ते चढ़ो तो अची चढ़ो तो वनी। बसाई हींअर त अजाई पई थी गाड़ी हणी जेकॾहिं कम जी ॻाल्हि करी त पोइ मां ॿाहिरि वञा। मां अजाई लाफ़ती हणा वाह सुरी लवा इन ॻाल्हि करण सां तू लजी नथो थी। अजाया मुंह मथा इल्जाम तो हणी। बस वसाई बस अड़ ॿुधाए थी बस असल पुड़ी न पुड़ो गड़ो ही गड़ो बस वञना बी हिते तुम्हें जरूरी कम आहे। त पोइ कम जी ॻाल्हि कर न। अजाए वातावरण मां कहिड़ो फ़ाइदो? जेकॾहिं कूंज ऐं मिठल जी शादी थी वई त गोराम होश मां निकिरी वेंदई। को अहिड़ो कम कर जो कूंज ऐं मिठल जी शादी मातम में तब्दील थी वञे। वसाई हिन चक्कर त मां कुझु बि नथो करे सघां छो त अदो अकबर मुंहिंजी का ॻाल्हि ई नथो मञे। जेकॾहिं तू अदे अकबर खे नथो मञाए सघी त मिठल खे त माराए सघीं थो न। इहो कम करे सघां थो। जे तो ईअं कयो त पोइ कूंज आज़ाद थी वेंदी ऐं असांखे सोचण लाइ कुझु वक़्तु मिली वेंदो। इहा कोशिश मां कयां थो वसाई पर सभु कम छॾे तूं उन छोरी ते नज़र रख मता घर खां ॿाहिरि निकिरे ऐं हा ॿाहिरि बि कंहिंखे अंदरि न अचणु ॾिजांइ न को उन छोरी सां मिलणु। इहो कम तू मूं ते छॾ। हिन जो मतलब आ त मुंहिंजी शादी फिटाइण वारा भी इहे ई हुया। बाक़ी तू बेफिक्र थी वञ। हा आही त वॾी गुरकेस पर बोलाए छो केॾी महिल कंदो दिलि आहे वेंदी ख्याल कजाए। हाणे ग़लती जी का बि गुंजाइश न आहे। रेस अकबर खान वरी वरी मूंखे घुराए इहा ई ॻाल्हि सम्झाई आहे। इन करे वरियाम तोखे वधि में वधि ख़्याल सां रहणो पवंदो। जेकॾहिं थोरो बि तो मथां सुल्तान जो शक थियो न त सिधी गोली हणंदी। सोटर मां खणी ग़लती न बि कयां पर उन्हनि खे रुगो बहानो घुर्जे। तूं हुननि खे इहो बहानो ई न ॾे। तोखे कहिड़ो लाचार मलूक जे घर जे आलो घुमण जो? सोटर मां दुकान ते वेंदो आहियां हुननि जी भेण सां मिलण लाइ थोरा ई। लाज़मी त न आहे पुट त उन ई घिटीअ सां तूं दुकान ते वञी बाबा बाक़ी सॼे ॻोठ जे ॿाहिरां फिरी वञा। जेकॾहिं तूं ॻोठ जे ॿाहिरां फिरी वेंदे न इन में असां सभिनी जी चङाई आहे पर जे विच घिटी खां गुज़रंदे ऐं इत्तेफ़ाक़ सां हुनजी भेण कंहिं कम सां ॿाहिरि निकिरे ऐं जे विच घिटी में सुल्तान वारनि तव्हांखे ॾिसी वरितो त छा हू तोखे छॾे ॾींदा? सोटर माण्हुनि लाइ पकी शायदि घुर्जे। घिटी वेंदड़ मथां गोलियूं हलाईंदा छा? चाचा हिनखे सम्झाईस हिनखे सभिनी खे मुसीबत में विझंदो। अदा वरियाम जॾहिं आलिम चवे थो त पोइ तूं हिन जी ॻाल्हि छो नथो मञी? ठीकु आहे मां ॻोठ जे ॿाहिरां फिरी वेंदुसि पर सुल्तान वारा उते बि मुंहिंजे लाइ मसइलो पैदा ज़रूरु कंदा। वरियाम असांखे हाणे सब्र खां कमु वठणो आहे। इहे कुता कुझु ॾींहं असांजे मथां भौंकंदा पाणे इहे भौंकी भौंकी आसिरो पले वेंदा। जेकॾहिं हुनखे लठियूं ॾेखारींदासीं हुन ते उल्डू कंदासीं ज़ाहिर हू भौंकण खां बसि न कंदा। इन करे असांखे हाणे सब्र खां कमु वठणो पवंदो।
जादो जादो तोखे ख़बर आहे न मां सियाणी विझंदी आहियां रधे पके में पाणी जेकॾहिं तूं चाहीं थी न त तुंहिंजो ठहियल कमु न ठहे त पोइ खर्चड़ी करा न त अहिड़ो कमु कंदीसैं जो तूं जाई बानो बेगम जा हिक ॿिए जी ॾूंडनि में हथ हूंदव। भलेड़ी भले अॼु त हवा में पई उॾामी ये बबकियूं उन्हनि खे ॾेखार जेके तोखे न सुञाणींदा हुजनि। जादो तोखे शायदि ख़बर न आहे सियाणी बबकियूं न आहे ॾींदी जेको चवंदी आहे उहो करे बि ॾेखारींदी आहे। ऐं जॾहिं मूं दुआई मिठल जो रिश्तो थियण न ॾिनो त हाणे तूं छा उतो पूंज खे कुंवार करे जे घर विहारींदी आहे। सियाणी आहे मुई जो जादो तूं पंहिंजे पुट खे लाऊं ॼाणे घोट करे घर वठी ईंदी आहे। ओ माई छा आहे बाहि लगे से रखे ये गोली थी न निकरो बाहि लगे तुंहिंजे सिर खे राह निकर। माई सिर्फ़ असांखे इहो ॿुधाए त असां तुंहिंजी कहिड़ी भेल कई आहे जो तूं असांजे पोयां हथ धोई पई आई। भला ॻोठ में ॿिया केतिरा घर आहिनि वञी उन्हनि जे घर में चिणगो छलाए वञी टांटो रखी न करी न ढींगो ई ढेरी पर महिरबानी करे असांजी पचर छॾ। तो वारी जादू आहे न मुंहिंजे लाइ सियाणी थी थिए मां उन खे पई ॿुधायां। ॻाल्हि त ॿुध इन में सियाणप जी कहिड़ी ॻाल्हि आहे। मूं वटि पैसा न आहिनि नथी ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे तूं ज़बरदस्ती वठंदी छा? हा हा जादो ज़बरदस्ती वठंदसि जेकॾहिं न ॾिनई न त पोइ माई या दहशत गर्दा जो धमकियूं ॾेई थी पैसा वठे बेचारा अॻे फ़क़ीर हूंदा अलाह जे नाले ते पैसा घुरंदा त अलाह जे नाले असांखे ख़ैर ॾियो पर ही कहिड़ा फ़क़ीर आहिनि बंदूकूं खयूं था उधर त असांखे ख़ैर ॾे केतिरो बि खणी चओ त माफ़ कर बाबा माफ़ कर पर जिंदू ई नथा छॾनि। लाहे तो पेट जो सूर हा ये वठो 200 रुपया हलो टराणी। ऐं ही छा 200 रुपया जाना ये 200 रुपया पंहिंजा हथी का करे रखो कम ईंदई मां तोखो का पिनण कोन आई आहियां। हाँ जादो ये माई खैर वठण आई आहे या गुंडा टैक्स वठण आई आहे? जाड़ा पूरा 5000 वठंदी सैं। जमी छा थी हिते असां वटि का पैसनि ठाहिण जी मिशन आहे छा जो 5000 तोखे छापे ॾियूं। अड़ी हाणे हल महिरबानी कर। जादो जादो मूंखे हथ न ला तोखे ख़बर आहे न मां नानी सियाणी विझंदी आहियां रधे पके में पाणी। खबर शायदि तोखे बि ख़बर कान्हे त आऊं बि जादो आहियां जिन छॾे भूत छॾे पर जादो जिंद न छॾे। हल हाणे हल हाणे हल सिकाती दी धिकाती दी लाठी डुकी थींदी है। हल हां सुञाणा तोखे हल ये की तुझे न थोप को खराब कया। हां तोप मुंहिंजा मालिक तोप पाड़े जा फ़क़ीर बंदूक जे ज़ोर ते था ख़ैर वठनि। काॾे काॾे आपत वटि मां त ज़मीन ते थो वञा पर जेको तव्हांखे एतिराज़ आहे त ॿीहरनि तरफ़ां न ईंदुसि मां। जल बकरी धनारन जा धक अड़े रे ये बात जी ॻाल्हि आहे हींअर मोट पर जेकॾहिं न मोटा त एॾो ठाऊ को कॾहिं खां थियो खुलो पैरी गलती आहे करे इज्जत सां समझाई था तव्हां हीअ मुंहिंजी इज़त कई आहे। हाँ सोच तो तुझी इज्जत कई आहे। ॾिसी छा थो हल हल जल बकरी धनारन जा धक। सोट ही ॾिसो बग़ैर के मक़सद बग़ैर के ॻाल्हि जे कुलो ऐं मल्हार मूंसां ही हालत कई आहे। अॼु मां हिननि खे ज़िंदा कोन छॾींदुसि। सोट ही ॾिस बादल जी हुननि कहिड़ी हालत कई आहे ऐं तूं चवे थो अञा बि ख़ामोश रहूं। बादल जिन जो सोट आहे
ऐं मुंहिंजो सॻो भाउ आहे। हिन जी हालत ॾिसी मुंहिंजी दिलि खे वधीक तकलीफ़ थी आहे। अञा बि पोइ सब्र कयूं? सब्र करणो पवंदो बाबा, सब्र करणो पवंदो। बदल मूंखे तोखे इहो ॿुधाए त तोसां कहिड़ी ॻाल्हि ते विड़िया आहिनि। बताओ चवनि पिया त असांजी घिटी में न ईंदो कर। पोइ हुननि जी घिटी में न वेंदा कयो। बता जेकॾहिं हुननि जी घिटी मां असां गुज़री था वञूं त पोइ कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई। बाबा इहा सोच असांजी आहे, हुननि जी न आहे। हुननि खे सिर्फ़ु बहानो खपे रस्तो वहाइण जो। मां हाणे इहो खून ख़राबो नथो चाहियां। सोट जेकॾहिं हाणे असां पंहिंजे सर जे मथां रवावी रखी घुमंदासीं न तॾहिं बि सुल्तान वारा असांखे बख़्श कोन कंदा। जेसीं ताईं हुननि जे मथां सोटो कोन वसंदो न तेसीं ताईं कोन मुड़ंदा। सुल्तान वारनि खे ज़ुल्म करणु ॾियो, भले हू सभु हदूं ओरांगे वञनि। ऐं असांखे हर ज़ुल्म बर्दाश्त करणो आहे जे हिन ॻोठ में रहणु चाहियो था त। पर सोट बसि सोट, हाणे हिन ॻाल्हि खे दरगुज़र कयो ऐं अॼु खां पोइ हुननि जी घिटी में केर बि न वञे।